कोटड़ी कबीर में खबर शामिल क्यों जिते क़ौमी शाहराह ते टालपुर स्टाफ वटि कार वण सां टकराइजी वई आहे। नतीजे में 2 ॼणा फोत थी विया आहिनि जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। यह अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। कोटड़ी वेझो क़ौमी शाहराह ते टालपुर स्टाफ वटि कार वण सां टकराइजी वई आहे। नतीजे में 2 ॼणा फोत थी विया आहिनि जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। फोतियुनि में नतीन कोहली ऐं मोहम्मद फयाज़ शामिल आहिनि जॾहिं त ज़ख़्मियुनि जी सुञाणप न थी सघी आहे। खेनि इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर मथां पहुचनि पिया। कोटड़ी कबीर वेझो क़ौमी शाहराह ते टालपुर स्टाफ वटि कार वण सां टकराइजी वई आहे। नतीजे में 2 ॼणा फोत थी विया आहिनि जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। फोतियुनि में नतीन कोहली ऐं मोहम्मद फयाज़ शामिल आहिनि जॾहिं त ज़ख़्मियुनि जी सुञाणप न थी सघी आहे। खेनि इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कोटड़ी कबीर मां शौकत शाह खां। शौकत शाह, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि हादसे बाबति? जी, कोटड़ी कबीर लॻे नेशनल हाईवे टालपुर स्टाफ वटि ट्रालर अॻियां अचण जे करे कार वण सां टकरजी वई, जंहिंमें 4 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी विया, पर रस्ते में 2 ॼणा फोत थी विया आहिनि ऐं 2 सख़्तु ज़ख़्मी आहिनि जिन खे हालाणी अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। ठीकु आहे शौकत शाह, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।